ससी ऐं पुनू। जंहिं ज़माने में राजा दिलू राय सिंध ते राज कंदो हो, तिन ॾींहं में नाऊ नाले हिकु ब्राह्मण संदुसि वज़ीर हूंदो हो। हिन ब्राह्मण वटि वॾो खज़ानो हो ऐं हीरनि जौहरनि जो मालिक हो, पर औलाद जहिड़ी नेमत खां बिल्कुलु महरूम हो। हिन जेतोणीकि हज़ारे रुपया जोगियुनि सन्यासियुनि ते ख़र्च कया, मगर ते हूंदे बि पाण संदसि ज़ाल बे औलादी दुखी रहिया। हिकिड़े ॾींहुं वज़ीर जी ज़ाल खे कंहिं नजुमी जी ख़बर पई जो न फ़क़्ति हिंदी इल्म जो ॼाणू हो, मगर यूनानी हकमत ऐं ॿियनि इल्मनि खां बि चङी रीति वाक़ुफ़ु हो। हिन खे औलाद जे हेकर वरी अची आस थी, सो मुड़ुस खे चवणु लॻी त औलाद खां सवाइ ज़िंदगी अहिड़ी आहे जहिड़ी तारनि खां सवाइ राति। बहितर आहे त सफ़र करे हली उन नजुमी खां ॾस पतो पुछूं, छो त हिन जी ॾाप जी वाखाण हर कंहिं जे वात आहे। ब्राह्मण थोरी दिलि हण खां पोइ ॻाल्हि मञी ऐं दौलत जा अंबार साण करे ज़ाल समेत नजुमी जे आस्थान ॾांहुं रवानो थियो। ज्योतिषी जॾहिं ब्राह्मण ऐं संदसि ज़ाल खे ईंदो ॾिठो, तॾहिं उथी इन्हनि खे खिकारे पंहिंजे झूपड़ी में वठी वियो ऐं खाइनि हाल अहिवाल वरिताईं। ब्राह्मण हथ ॿधी हिन जे पेरनि ते किरी चवणु लॻो, ए भॻवान जा प्यारा धणी खां असां लाइ दुआ घुर, असांखे को औलाद थिए, छाकाणि त औलाद खां सवाइ असांजी हयाती वेगाणी ऐं कड़ी थी पई आहे। ज्योतिषी काफ़ी सोच वीचार खां पोइ ढारे जी दॿली खईं ऐं ढारो विधाईं। अंग विझण खां पोइ जादू जी हिकु आरसी कढी आयो ऐं उन में ॾिसी चवणु लॻो, मूंखे मश्तरी मरीख़ जे वेझो थो ॾिसिजे, जंहिं मां मालूम थो थिए धणी तव्हांखे न्याणी अता कंदो, मगर हिन जो लिखियो मुस्लमान सां थींदो। इहो हाल ॿुधी ॿुढी ब्राह्मण जी अखियुनि में ॻोढ़ा ॻड़ी आया ऐं लीलाई नजमी खे चवणु लॻो त मुंहिंजी धीउ जो लिखियो कीअं बि करे बदिलाए ॾियो। नजमी खे नाव जी लीलाण ते क़ियास त घणो ई आयो, पर हिन जे वस में कुझु बि न हो। सो वर्णाई त जेके धणी लिखियो सो लिखिजी वियो। इहे लफ़्ज़ चई हिननि खे वञण जी इजाज़त ॾिनई। वक़्तु गुज़रंदो रहियो। ब्राह्मण जी ज़ाल खे पूरी मया ते ॿारु ॼायो। ॼमण सां दाई खां पुछियाईं त छा ॼायो आहे, छो त हिन खे हर वक़्तु इहा उमेद हूंदी हुई मन भॻवान जी दया सां पुटु ॼमी पए। दाई वर्णाए ॾिनी त न्याणी ॼाई आहे। इहा ख़बर ॿुधी ब्राह्मण जे दिलि ॿुॾणु लॻी। खेसि पक थी त नजमी जी अॻकथी ज़रूरु पूरी थींदी। सो वॾे अरमान ऐं कावड़ मां चयाईं त मां उन निभागी छोरी खे घर में न रखंदसि। पथरु आणे ॾियो त हणी हिन खे टुकर टुकर करे छॾियां, या छॾियोमि त हिन खे बाहि में उछली विझां। मुड़ुस जी इहा लफ़्ज़ ॿुधी जोणसि बि साणसि शामिल राय थी त छोकिरी मां जिंद कंहिं तरह ज़रूरु आज़ादु थिए, मगर हू न्याणी जे मारण में रज़ामंद कान हुई, पर हिन जी मर्ज़ी हुई त ॿार खे पेती में बंदि करे सिंधु दरिया में लोड़े छॾिजे त जीअं लुणंदे लुणंदे कंहिंजे नज़र चढ़े ऐं हयाती बची पवेसि। माउ जी दिलि ईअं ई चाहींदी। ब्राह्मण खे बि इहा सलाह आड़ी, सो पेती वठी आयो ऐं मैसूम ॿारी उन में विझी पासे खां सोन ऐं जवाहरनि जी थैली बि रखी छॾियाऊं। पेती खे कुल्फ़ लॻाए बंदि कयाऊं। उनखां पोइ पेती खणी नदी जे किनारे ते वियो ऐं वञी दरिया में उछलियाईं। इहा पेती वेकरनि जे वर चढ़ी, जिन खेसि लोड़ंदे लुॾंदे आणे बंबोर जे शहर में कढियो। किनारे ते मोहम्मद नाले हिकु धोबी दरिया में पेती तरंदे ऐं किनारे ॾांहुं ईंदे ॾिठी। नज़र पवंदे ई पाणी में टिपो ॾेई पेती खे छिके किनारे ॾांहुं गेले खणी आयो। कुल्फ़ भञी पेती खे खोलियाईं। छा ॾिसे त हिकु नंढड़ी सोणी छोकिरी अंदरि सुती पई आहे। जान खणी उनखे खयाईं ऐं हिन जे भर मां हिकु ॻोथरी सोन जवाहरनि जी मिलियसि।
जंहिंखे ॾिसी ख़ुशी जी हद न रहेसि। पंहिंजो बिटो खज़ानो खणी घर ॾांहुं राही थियो। धोबी जे ज़ाल जा अॻे औलाद जी सिकाल हुई। सा बेहद ख़ुशि थी ऐं ॿिन्ही ज़ाल मुड़ुसु हिन लधल ॿार खे खणी गोद वरितो ऐं सभिनी पाड़ेसरनि दोस्तनि ऐं बिरादरनि वारनि खे दावत ॾिनऊं। जिन ॿारड़ी खे ॾिठो ऐं हिन ते ससी नालो रखियो। ऐं जीअं वक़्तु गुज़रंदो वियो तीअं हीअ सोणी नींगरी ॾींहों ॾींहुं सूंह में सुर्स थींदी वई। एतिरे क़दुरु जो हिन हसीन छोकिरी खे ॾिसण लाइ माण्हू पंहिंजो धंधो दाड़ी सिड़ाए धोबी जे घर जे गेटिन वटि मुंतज़र बीठा हूंदा हुआ। मन हिन जी सोणी सूरत जो दीदार नसीब थिए। सोन ज्वारनि जी ॻोतरी जा पेती मां लधी हुअईं। उन्ही मां छोकिरी लाइ ज़ेवर सिंगार जो सामान, रहण लाइ 2 तबको घर ठारायईं, जंहिंजो चौगर्द गुलाब जो बाग़ीचो रखियाऊं। उन्ही घर में ससी पंहिंजूं साहेड़ियूं सरतियूं सॾे उन्हनि सां गॾिजी वेंदी हुई या वरी बाग़ीचे में सारो ॾींहुं पसार पी कंदी हुई। उन्ही ॾींहुं कीच मकरान में ॼाम आरी नाले हिकु बलोच रहंदो हो, जंहिंजी बहादुरी जी एॾी त हाक हुई जो उतां जो बलोचनि हिन खे पंहिंजो सरदार मुक़ररु करे सॼी कीच ऐं मकरान जे पग ॿधाई। ॼाम आरी खे 5 पुट हुआ, अचनू, पुनू, होतू, नकरू ऐं नोतू। हू न ई सभई हसीन जोधा जवान हुआ, पर सभिनी खां बहादुर ऐं सूंह में सुर्स 2 नंबर पुट पुनू हुस। बलोचिन सरदार खे पंहिंजे पुट मां ईंदड़ वेंदड़ काफ़िलनि तां महसूल मिलंदा हुआ, जेके ॾियण खां इनकार कंदा हुआ। तिन ते हिन जा पुट हमला कंदा हुआ। बदकिस्मती सां ससी जे हुसन जी हाक हिन ॾोरां मुल्क में पुनू जे दिमाग़ ते वञी वासो कयो। हिकु ॾींहुं बाबियो नाले हिकु सौदागर कीच आयो हो। ॼाम आरी हिन जे घणी आजा कई, पर हिन जी गुफ़्तगू हलत चिलत खां एतिरो मुतासिर थियो जो खेसि महसूल माफ़ करे छॾियईं। थोरनि ॾींहंनि में बाबे पंहिंजो सभु सामान विकिणी ॿियो ख़रीद करे वरी ॿिए पासे वापार लाइ उथियो। वञण वक़्तु ॼाम खां मोकल वरिताईं जा हिन जी ख़ुशी सां कान ॾिनसि, अरो थी ॾिनसि। पर जॾहिं पुनू खां थे मोकिलायूं तॾहिं हिन कन में चयसि, भंबोर में ससी जी ॻोल्हा कजि ऐं मूंखे मख़फ़ी नियापे ज़रिए ॿुधाइजि त ससी वाक़ई अहिड़ी सोणी आहे जहिड़ी माण्हू चवनि था। सौदागर मुश्कंदे वाइदो कयो ऐं पोइ पंहिंजे उठ ॾांहुं वधियो। लांग वराए महार खे छॿी ॾिनी ऐं काफ़िलो रवानो थियो। सभिनी जे अॻ में मश्की मेहरी ॾाढी शान सां तेज़ कदम खणंदो थे हलियो। अहिड़े रीति इहो काफ़िलो ॾींहं जा ॾींहं हलंदो अची बंबोर पहुतो। ॿिए ॾींहुं बाबे पंहिंजो माल असबाब कढी ॿाहिरि कयो, जंहिं ते सॼी बंबोर शहर में संदसि सौदे ऐं सामान जी हाक पखिड़िजी वई। जवान तोड़े ॿुढो, ज़ालूं मर्द सभु उते अची ॻाट थियण लॻा। ॾींहं 2 खां पोइ बाबियो ससी जे घर वटां अची लंघाणो थियो। इतफ़ाक़ सां ओॾीमहिल ससी पंहिंजी साहेड़ियुनि सां रांदि पई कई। ओचितो माड़ी जे दरी मां संदसि नज़र वञी बाबे ते पई, जो हेठि घटी मां पिए वियो। ससी खे हिन जी सूंह ऐं सूरत मोहे विधो ऐं पंहिंजी साहेड़ी साकी खे मिंत कयईं त वञी उन सौदागर खे मथे वठी अचु। साकी डोड़ंदे घिटी में वेही बाबे खे ससी जो नियापो वञाईं, थोरो मुश्कियो ऐं पाण सां वेकिरे जो कुझु क़ीमती सामान खणी साकी सां गॾिजी ससी जे घर वियो। जीअं पंहिंजो सौदो ससी खे ॾेखारियईं पिए त तीअं ससी संदसि कन में भणको करे चयो त सौदागर, तूं त मुंहिंजी दिलि ॼण कंढी में फासाई आहे। हाणे मां तोखां सवाइ रही नथी सघां। बाबे इहे अखर ॿुधी पहिरियां त को जवाबु कोन ॾिनो। हू ससी जे मुंहं में निहारणु लॻो, जंहिंजे हुसन ख़ुदि बाबे खे बि मोहे वरितो। हू दिलि में सोचणु लॻो त हीअ छोकिरी भले खणी खटी जो ॿार हुजे, तॾहिं बि पुनू जी लाइक़ु आहे। चंड जहिड़ो चहिरो अथसि। हिन जे कद क़ामत में मूंखे को बि नक़्स नज़र नथो अचे। अहिड़ो हुसन त कंहिं शहज़ादी जी कुंवार खे सुहे। उनखां पोइ बाबे ससी ॾांहुं कंध धोणे चयो, ए हसीन नींगर,
मुंहिंजी ॻाल्हि ॿुध, तूं मूं तां पंहिंजो ख़्यालु लाहे छॾ। मां हिकु जवान सुञाणां जंहिंजो नालो पुनू आहे, जो मूं खां वधीक तुंहिंजे लाइक़ु आहे। मां त आम रवाजी माण्हू आहियां, पर सॼो कीच ऐं मकरान पुनू जी ताब आहे। मां त फ़क़्ति हिकु सौदागर आहियां, पर पुनू हिकु शहज़ादो वॾी दिलि वारो सखी आहे, जेको हिन वटि आयो सो पंहिंजी गर्द पूरी करण खां सवाइ न मोटियो। हिन वटि ऊठ, घोड़ा, अंबार, सोन चांदी जा सिपाही, दरबान, मुंशी हिन जी हाज़िरी में रहनि था। मां बि हक़ीक़त करे हिन जे ख़िदमतगारनि मां आहियां। मूं हिन जे हुस्न जी तारीफ़ न कई आहे, छाकाणि त हिन जो हुस्न अहिड़ो आहे जंहिं तारीफ़ लाइ मूं वटि लफ़्ज़ न आहिनि। फ़क़्ति ॾिसण सां ई उन हुस्न जो अंदाज़ो लॻाए सघंदे। ख़ुदा शाल इहो ॾींहुं हाणे जॾहिं तूं हिन सां मिलीं। ससी जा ख़्याल हाणे बाबे तां लही वञी शहज़ादे ते खुथा, जंहिं जे दीदार करण लाइ अंदर में आस जाॻियसि। दिलि में दुआ घुरण लॻी त शल ख़ुदा मुंहिंजी इहा तमन्ना जल्द पूरी करे, त मां शहज़ादे पुनू खे अखियुनि सां ॾिसां। उन बद बाबे खे मुखातिब थी चयाईं, सौदागर, तूं उन्ही हसीन जवान खे वञी वठी अचु, जो मुंहिंजी दिलि हाणे हिन जे ॾिसण लाइ बेक़रार आहे। बाबियो हिन मोचारी छोकिरी खां मोकिलाए अची घर पहुतो। घर पहुचण शर्त ख़त नवीस ॾांहुं माण्हू मोकिलियाईं। ख़त नवीस खे 2 ख़तनि लिखण जो हुकुम ॾिनई। हिकिड़े जो मज़मून हिन रीतो: मूं ससी ॾिठी आहे, जा हिकु धोबी जी धीउ आहे, मगर हिन खे ख़ुदा कमाल जो हुस्न ॾिनो आहे। हिन जो हसीन चहिरो चंड जे सूंहं ऐं सिज जी रोशनी खां मात कयो छॾे। मां सौदागरी वेस में जल्द हलिया अचो ऐं पाण सां अतर ऐं अंबीर जो ज़ख़ीरो आणिजो। ॿई ख़त जो मज़मून वरी हिन रीतो: जल्द मुंहिंजी मदद लाइ अचो, जो भंभोर जे माण्हुनि जी तक़ाज़ा था कनि। सो भलाए करे शहज़ादे पुनू, तूं अचु, छाकाणि त तोखां सवाइ मां छुटी न सघंदसि। इहे 2 ख़त लिखाए कासिद खे ॾिनई, जो हिकु भले उठ ते रवानो थियो। जल्द पुनू जे ॻोठ पहुतो। उते पहिरियों ख़त पुनू खे ॾेई चयाईंसि त ॿियो ख़त तुंहिंजे पीउ लाइ। पुनू ससी जे सूंहं जी साराह पंहिंजे ख़त में पढ़ी त अखियूं तजला ॾियण लॻसि। पोइ ॿियो ख़त ॼाम आरी वटि खणी वियो। जंहिं ख़त पढ़ायो, जॾहिं मालूम थियसि त संदसि सौदागर बाबे सां बदसलूकी थी आहे, तॾहिं खेसि सख़्तु गुस्सो आयो। पुनू खे घुराए चयाईं, तूं भंभोर वञ ऐं बाबे खे आज़ादु कराए पाण सां वठी अचु। पुनू कासिद खे हुकुम कयो। मोटी भंभोर वञी बाबे खे ॿुधाईं त पुनू जल्द अचण वारो आहे। पोइ पुनू अतर अंबीर जो वॾो अंबार दॿनि में बंदि कराए मख़फ़ी तौरु पंहिंजे ऊठ सां ॿधाए छॾियो। हिन जे ऊठ जा सेंज ऐं संजण जा पोश सोन चांदी सां चमकी रहिया हुआ। मोतियुनि जा हार ऐं सेणनि मेणनि सां गानियूं ऊठ जे ॻिची में पे लड़कियूं। पुनू ऐं संदसि हमरा पंहिंजा मख़शी कोट, पिरिया, शाही पॻूं मथनि सां ॿधी, सायूं सुथड़ियूं पाए, कुलनि ते सोन चांदी जे झालरनि वारा बोछण रखी उथी हलिया। जॾहिं पुनू ऐं उनजा साथी उसिया थिए, तॾहिं उन वक़्तु ॼाम आरी पुनू जो नंढो भाउ चनू साण करे आयो त चयाईं त हिन खे साण वठियो वञ, जो ज़रूरत वक़्तु ही तुंहिंजो ॿांह ॿेली थी तुंहिंजी मदद लाइ तयारु रहंदो। पुछाड़ी जो हिन खे ताक़ीद कयईं, जेतिरे क़दुरु थी सघे जल्द मोटण वारी कजि, छो त तूं मुंहिंजो लाॾलो आहीं। जॾहिं सोभारो थी मोटी त अॻियां धुल धमाम वॼाईंदा अचिजो। पुनू पीउ ऐं माउ खां मोकिलाए पंहिंजे साथियुनि समेत रवानो थियो। हेॾां पुनू खे उसण खां पोइ माउ पीउ अची ॻाराणी में पिया। पुनू ऐं संदसि साथ सफ़र जे सख़्तियुनि सां मुंहुं ॾींदा हलंदा विया। संदनि आवाज़नि ऐं उन सां गॾु उठनि जी चढ़नि जा चिंगार सारो आसमान गूंजे थे छॾियो। राति धारे वञी केर बिला पहुता। राति उते मंज़िल कयऊं। सुबुह जो सॼो ॻोठु हिननि मुसाफ़िरनि खे ॾिसण लाइ अची कठो थियो। उन ॻोठ में हिकिड़े सोनारे जी धीउ साजन नाले रहंदी हुई। हिन जॾहिं पुनू खे ॾिठो, तॾहिं दिलि में चयाईं, हाणे पुनू खां सवाइ ॿिए कंहिंसां हयाती में नींहुं न लॻी सघंदो। हिन हिकु ॿुढी माई पुनू ॾांहुं मोकिली त वञी हिन खे मिंत कर त पंहिंजो सौदो आणे ॾेखार, ऐं गॾोगॾु ही बि चवींसि त आउं तुंहिंजे अतर अंबीर
बदिरां तोखे हीरा मोती याकूत ॾींदसि ऐं इहो नियापो उन नियत सां मोकिलियाई त शायदि पुनू उन लालच ते हरखिजी अचे। पुनू ॿुढड़ी माई सां गॾिजी वियो ऐं पंहिंजो माल कीन मोकिलियाई ऐं सोचाई त बंबोर में मूंखे उन सामान जी विकिरे जी ज़रूरत पवंदी। इहा राति वॾी ख़ुशी सां साझान सां गुज़ारियई, जंहिं लाइ हिन पर तकलीफ़ मानी तयारु कराई जा हिन ॾाढी इश्तियाक सां खाधी। ॿिए ॾींहुं बावजूदि साझान जी हाज़ी निज़ारी जे पुनू पंहिंजे फ़िरकनि सां रवानो थी वियो। वरी बि साॻे पंहिंजे ॻाइण जी आवाज़ ऐं चढ़नि जी चुंगारनि सां केर बीला मां रवाना थिया। बंबोर पहुचण खां अॻु वरी विच ते मंज़िल न कयूं। जॾहिं शहर के वेझो पहुता तॾहिं पुनू बाबे खे माण्हू मोकिलियो जे हिन खे शहर जे ॾखण तरफ़ मंज़िल लाइ जाइ ॾिसी उन हंध ते ॿिन्ही भाइरनि पंहिंजी उठनि सां सामान लाराए ऐं उते खीमा खोड़े गालीचनि खे विछराए सोणे नमूने डेरो धमाए वेठा। पंहिंजो वापारी माल जहिड़ो को मश्क अंबीर अतुर कढी अहिड़ी तरह ॾेख वेख लाइ रखियऊं ॼण ही वाक़ई के झूना सौदागर हुआ। इहा ख़बर हवा जियां ससी जे कन ताईं पहुती त हिकु वॾो सौदागर बंबोर में आयो आहे। मञाण त इहो सौदागर पुनू हो जंहिंखे बाबे घुरायो हो। ससी पंहिंजूं सभु जेॾियूं शर्तियूं घुरायूं ऐं सभई जुआरनि साल सिंगार जी हिक ॿिए पुठियां ईअं कतार करे हलियूं ॼण सियारे जी सांझे वक़्तु कूंजूं आसमान में वलर करे उॾामदियूं हुजनि। सभई पाण में हम उमिरूं हुयूं, मगर सूंह ऐं ससी सभिनी खां सुर्स हुई। हरण जहिड़ियूं संदसि अखियूं, ॾंद जहिड़ा मोतियुनि जी कतार, नक जहिड़े अंब जी फार, संदसि वार सोननि घंघरनि सां मढ़ियल हुआ। संदसि हलण जो अंदाज़ अहिड़ो हो जहिड़ो ढिल बहार जे मुंद में सुबुह जो टिलंदी आहे। हिननि छोकिरियुनि जे पाज़ेबनि में घुंघरनि जी आवाज़ ते पुनू जी दरबारनि खे खड़क पइजी वई। जिन पुनू जी इजाज़त सां तंबुनि जा दर खोले छोकिरियुनि खे अंदरि अचण जी इजाज़त ॾिनी। खीमे जे अंदरि पुनू जो सारो माल इसबाब टिड़ियो पखड़ियो पियो हो। छोकिरियुनि जॾहिं सामान खे ॾिठो तॾहिं हैरत में बेई अघु ॿोलाइण ऐं क़ीमतनि जी घटि करण ते रीड़ पीड़ करण लॻियूं। मगर जॾहिं पुनू ऐं ससी जूं अखियूं पाण में लड़ियूं तॾहिं हिननि खे ॿिए का बि तमन्ना बाक़ी कान रही। जॾहिं ससी खां सवाइ ॿियूं छोकिरियूं पंहिंजे सौदे जे अघु या पुछण खां वांदियूं थियूं तॾहिं घर मोटण जी कयूं। हाणे ससी जी दिलि में पुनू जी इश्क जी आग भड़की चुकी हुई। साॻिए वक़्तु पुनू जी हालति बि ससी खां घटि कान हुई। लाचार ससी वीचारी तंबनि खां निकिरे ऐं पंहिंजे सहेलियुनि सां उथी हले। घर पहुचंदे ई साकी खे सॾाए चयाईं, मुंहिंजी अखियुनि में लुड़क ऐं दिलि में इश्क जी आग आराम वठणु नथी ॾिए। मूंखे पुनू आणे ॾियो न त आउं मरी वेंदुसि। साकी ससी खे रिझाइण जी कोशिशि कई मगर उनखे तेसीं आराम न आयो जेसीं साकी इहो दिलासो ॾिनसि त ख़ातिरी करे आउं सुभाणे पंहिंजे माइटनि सां मिली पुनू सां तुंहिंजी शादी जो बंदोबस्तु कंदसि। ॿिए ॾींहुं साकी ससी जी माउ वटि वई ऐं चयाईं त साइण हिकु सौदागर कंहिं ॾोराए ॾींहं खां बंबोर में वारदो थियो आहे। सूंह में सिज ऐं चंड खे मात कयो वेठो आहे। मुंहिंजी सलाह आहे तूं पंहिंजी न्याणी जी शादी जी खेसि आछ कर, छो त हिन खां वधीक सोणू ऐं दौलतमंद नौजवान तोखे धीउ लाइ मुश्किलात अचे। धोबण अजब में पइजी साकी खां सुवालु कयो त ज़ात कहिड़ी अथसि। इतफ़ाक़ सां ओॾी महिल मोहम्मद ख़तीब घर अची सड़ियो। जोनस हिन खे साकी वारी ॻाल्हि सरबरस्ती करे ॿुधाई। हिननि पाण में अञा ॻाल्हियूं पिए कयूं त बाबियो घटी मां अची लंघाउ थियो। साकी खेसि ॾिसी चयो त इजो हिन सौदागर जो मुंशी पियो वञे। हिन खे सॾाए पुछो त सौदागर जी ज़ात कहिड़ी आहे। मोहम्मद हिन जी ॻाल्हि ससी ऐं बाबे खे सॾाए। बाबियो हिन क़िस्म जे सुवाल जो मतिलबु सम्झी वियो। ख़्वाब ॾिठईं त सोन गज़ाकसर मूंखे ॿुधायो आहे त हू हिन वक़्तु धोबी हो, पर पोइ जॾहिं मुल्क मान भॼी निकितो तॾहिं खां वठी वापार जो धंधो अख़्तियार कयो अथसि।
उन्हीं ते मूं बाबे खे पुनू ताईं संदुसि दावत पहुचाइण ऐं संदुसि घर वठी अचण लाइ मिनत कई। बाबे ईअं ई कयो। पुनू ख़ुशी मां दावत क़बूली। जॾहिं हू बाबे सां गॾिजी धोबी जे घर आयो तॾहिं पुनू खे परखण लाइ चवणु लॻो, मूं ॿुधो आहे तव्हां ज़ात जा धोबी आहियो, हाणे महिरबानी करे मूंखे थोरनि कपिड़नि धोइण में मदद करियो। ईअं चई पुनू खे साबुण ऐं हिकु ॻठड़ी रेशमी कपिड़नि जी धोइण लाइ ॾिनई। बाबे पुनू खे अॻे ई ख़बरदार करे छॾियो, पंहिंजी ज़ात धोबी ॿुधाए उन करे खेसि कपिड़ा खणा पिया जेतोणीकि हिन खे कपिड़ा धोइण जी का बि ख़बर कान हुई। पुनू जीअं कपिड़ा खयों पे वियो तीअं संदसि भाउ चनू खेसि गॾियो ऐं कावड़ मां पुछाईं, मां जेके ॿुधी रहियो आहियां सो सभु सच आहे? छा तूं हिकु खटी जी छोकिरी सां शादी करे असांजी इज़त ॿोड़ींदे? पुनू जवाबु ॾिनो, अदा उन में कहिड़ी बेइज़ती आहे? जेकॾहिं को माण्हू पंहिंजी दिलि घुरे महबूब सां शादी करे। इहो ॿुधी चनू माठ में रहियो ऐं पुनू दरिया जे कप ॾांहुं हलियो वियो। उते कपिड़नि खे धोइण जी कोशिशि कंदे हिन कपिड़ा फाड़े लीड़ूं करे विधा ऐं जीअं उन तेगड़नि खे अरमान मां पे ॾिठाई तीअं ससु हिन वटि अची निकिती ऐं हिन खे मुश्किंदे खिकारियईं ऐं उनखां पोइ खेसि चयईं, ना उमेद न थी मुंहिंजा महबूब, हर हिकु कपिड़े जे खीसे में सोनी महर विझी छॾ त पोइ कंहिं वटां बि का दांह कान ईंदी। पुनू ईअं कयो ऐं कपिड़ा खणी वञी मालिकनि खे पहुचाईं ऐं खेनि चयईं त खीसा ॾिसजो। जॾहिं हिन खे पंहिंजे कपिड़नि जी खीसनि मां सोनी गनी हथ आई तॾहिं संदुसि कावड़ उते ई थधी थी वई। मोहम्मद खे जॾहिं ख़बर पई त पुनू कपिड़ा धोए मालिकनि खे पहुचाए आयो आहे, कंहिं वटां बि का शिकायत कान आई, तॾहिं पक थियसि त सौदागर सचपच ज़ात जो धोबी आहे ऐं सो ससु ई पुनू जी शादी लाइ रज़ामंद थियो। शानदार मजलिस जी तयारी कयईं जंहिं में पुनू ऐं ससी जो मिड़ावो थियो। चनू पंहिंजी भाउ जी शादी में को बि हिसो न वरितो। ॾाढी ग़मगीन हालत में पंहिंजा माण्हू साण करे पंहिंजे मुल्क मोटी वियो। उते अची ख़बर कयईं त कीअं पुनू ससी जो सूंह जी ॼार में फासी चुको आहे। पीओ जे मुंहुं कावड़ ऐं सदमे खां कावड़ थी वई। 3 ॾींहं उते मातम में गुज़री वियसि। जॾहिं खां पोइ चुनू होतू ऐं नतू खे हुकुम ॾिनई त उठनि ते सवार थी वञी पुनू खे मोटाए अचो। 3 भाइर अची बंबोर पहुता। दिलनि में दोलाब मगर चपनि ते मिठड़ा ॿोल ॿोलींदा अची ससी ऐं पुनू सां भेण भाउ वांगुरु मिलिया ऐं पुनू तोड़े संदुसि कुंवार खे पंहिंजे भाइरनि में का बदगमानी कान हुई। चनू हुननि खे ॿुधायो त बाबे संदुसि शादी जी ख़बर ॿुधी उन जी ख़ुशी मल्हाइण लाइ केतिरा ई ॾींहं दावत ऐं मजलिसूं कयूं आहिनि। हिकु राति हिन टिनी भाइरनि गॾिजी पुनू ऐं ससी खे सख़्तु नशे वारी शइ पियारी ऐं हू जॾहिं राति जो अघूर निंड में हुआ तॾहिं आधी राति पुनू खे ससी खां जुदा करे बेख़बरी जी हालत में हिकु उठ ते सुम्हारे उठनि खे तेज़ हकलंदा तिखा कीच ॾांहुं राही थिया। ॿिए ॾींहुं सुबुह जो जॾहिं ससी निंड मां सुजाॻ थी पाण खे अकेलो ॾिठाई तॾहिं संदुसि दिलि ॾारींदड़ दांह पाड़े वारनि खे छिरकाए छॾियो। पोइ पंहिंजी सॼी कहाणी उनखे बयानु करे ॿुधाईं ऐं पको पए कयईं त पुनू जे पुठियां प्यादी वेंदसि। जेसीं पुनू खे ॻोल्हे हथु न कंदसि तेसीं पाण खे लकनि में रोली पूरो करे छॾींदसि। साकी खां सवाइ ॿियनि सभिनी खेसि सम्झाइण जी काफ़ी कोशिशि कई मगर साकी हिन जो सदमो ॾिसी हिन खे पंहिंजे वचन पूरी करण जी नसीहत कई। आख़िर ससी पुनू जी उठनि जो पेरो खणंदे जबल जाॻींदे रवानी थी। जॾहिं राति पई पंधु ससां थकिजी वियाल थी पई तॾहिं हिकु बकरार निकिती। वेझो पहुची बकरार खां पुछाईं, अदा को काफ़िलो हितां लंघियो ॾिठई? बकरार जीअं ससी ॾांहुं अखि खईं हिन जे सूंह जी ताब न झले सघियो ऐं जवाबु ॾियण जे बदिरां हिन खे झले पंहिंजे झूपड़ी में अंदरि नेण जी कोशिशि कई। ससी पुनू खे मदद लाइ रड़ियूं कयूं मगर पुनू किथां ते पहुची सघियो। जवाबु न मिलियसि। आख़िर बेवस थी धणी खे ॿाॾाईं, ए मालिक महिरबानी मूंखे हिन ज़मीन अंदरि जाइ ॾे त आऊं हिन कमीणे जी बदनियती खां बची पवां। धणी हिन जी दुआ क़बूल कई। संदुसि पेरनि हेठां ज़मीन हिकदमि फाटी पई ऐं ससी खे बकरार जे
चंबन मां निजात मिली। उन खां पोइ ज़मीन वरी मुड़ी वई, मगर ससी जी पोती जो पलू ॿाहिरि रहिजी वियो। इहो हाल ॾिसी बकरार ख़ौफ़ खां पंहिंजे झूपड़ी वञी लिको। ॿिए पासे मंझंदि पुनू नशे मां सुजाॻ थियो ऐं पाण खे उठ जी पुठी ते झकिड़ियल ॾिसी चन्नू खां उन जो सबबु पुछियईं, जंहिं ते संदसि नंढे भाउ वराणे ॾिनी त बाबे जे हुकुम मूजिबि तोखे कीच ॾे वठियो था वञूं। पुनू इहो ॿुधी हिकदमि टिपो ॾेई उठ तां हेठि लथो, जंहिं ते चन्नूअ संदसि भाइरनि उठ ॿियारे कोशिशि कई, पर हिन खे ज़ोरी झले क़ाबू कनि। मगर पुनू पंहिंजी तलवार मियाण मां अहिड़ी जोश ऐं कावड़ मां कढी जो हिननि डिॼी खेसि छॾे ॾिनो। पुनू वाइड़ाइप ऐं चरियाइप वारी हालत में पंहिंजो रुख बंबोर ॾांहुं कयो। हू साॻियां पेर वठी पोइते मोटियो। हलंदे हलंदे हू उन हंधि अची पहुतो त ससी खे धरती पनाह ॾिनी हुई। उन हंधि जे भर पासे में हिन हिकु बकरार खे ॾिठो जो उन वक़्तु के क़दुरु ख़ौफ़ ते ग़ालिबु पइजी चुको हो ऐं पंहिंजी झूपड़ी खां पिए मोटियो। ऐं पुनू हिन खां पुछियो, तो का हितां सुहिणी औरत लंघंदे ॾिठी? छो त खेसि पक हुई त ससी संदसि ॻोल्हा में ज़रूरु निकिती हूंदी। बकरार जवाबु ॾिनो त थोरी देरि अॻु ज़ाल हथु आई हुई, मगर ओचितो हिन खे ज़मीन ॻिड़काए वई। हिन पंहिंजी ॻाल्हि जी साबिती लाइ ससी जी पोती वारी पलांद ॾांहुं इशारो कयो जो ॿारु निकितल रहिजी वियो हो। पुनू पोती जी पलू खे ॾिसंदे हिकदमि सुञाणे वियो। हिन इश्क ऐं मुहबत जे जज़्बे विचां धणी खे ॿाॾायो ऐं दुआ घुराई, ए मालिक महिरबानी ज़मीन खे फाड़ ऐं मूंखे बि उन हंधि जाइ ॾे। हिन जो अर्थ अॻाणो ऐं अॻे वांगुरु हिन जे पेरनि हेठां ज़मीन फाटी पई। अखि चुंभ में पंहिंजे महबूब सां वञी मिलियो ऐं धरती वरी अहिड़ी थी वई जहिड़ी अॻे हुई। अहिड़ी रीति धणी ॿिन्ही मुहबत जी मुश्ताक़नि जो पंहिंजी कमाल कुदरत सां दाइमी मिड़ाको कयो।